एसएसपी जैकबाबाद डॉक्टर समीर नूर चनो बदली सदर जाइ ते एसएसपी जैकबाबाद सैयद आमिर अब्बास शाह मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जैकाबाद जे एसएसपी डॉक्टर समीर नूर चना जी जेका आहे बदिली जंहिंमें थी वई आहे। उन जी जॻह ते जेको आहे नओं एसएसपी सैयद आमिर अब्बास शाह खे जेको आहे जैकाबाद मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जंहिंमें जारी थी वियो आहे। उन में जेको आहे त नओं एसएसपी जेको आहे त सैयद आमिर अब्बास शाह जेको आहे जैकाबाद मुक़ररु जंहिंमें थी वियो आहे। जॾहिं जेको आहे अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके जैकाबाद जी अवाम में जेका आहे त बेचैन वारी जेका सूरत हाल जंहिंमें जेके छायल हुई ॾींहों ॾींहुं जेके जैकाबाद में क्राइम जेको आहे त चोरियूं फुरूं जेके आहिनि वारदातूं वधनि पियूं। उन में जेको आहे त उन्हनि एसएसपी जैकाबाद नओं आयल अब्बास शाह में जेको उन्हनि उमेदूं जंहिंमें रखियूं आहिनि त पहिरियां पुलिस में जेके कारियूं रेडूं जेके थाणनि ते मुक़ररु थियल आहिनि त पहिरियां उन्हनि में जेका आहे त कार्रवाई करे थाणनि ते जेको आहे बहितरीनु जेको आहे ईमानदार एसएचओ मुक़ररु कया वञनि त जीअं अवाम में जेका बेचैन वारी जेका सूरत हाल जेका छायल हुई उहा जेका आहे त जीअं ख़तमु थी सघे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची